अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अमीं ॾिसी रहिया आहियो अकबर मज़ारी ऑफिशियल। आऊं आहियां मुंहिंजो पंहिंजो होस्ट अकबर मज़ारी। सॼे सिंध जी अमन अमान जो सूरत हाल तमामु ॻणती जोगी आहे। ख़ासि तौर ते ज़िला कश्मीर में अमन अमान जी सूरत हाल तमामु ख़राब ऐं पंहिंजी पीक ते आहे। ॾोहनि खे रोकण जे लाइ पुलिस मुख़्तलिफ़ कार्रवायूं कंदो आहे ऐं पुलिस पारां मुख़्तलिफ़ दगनि रोडनि रस्तनि ते स्नैप चेकिंग कई वेंदी आहे। ख़ासि तौर सां इहो ॾिठो आहे या इहो ॾिठो वियो आहे त स्नैप चेकिंग ॾोहनि खे रोकण बदिरां आम आवाम जे लाइ ॾुखियाईनि जो ॻोठाणनि या शहरियुनि खे तज़लील जो निशानो बि बणायो वेंदो। पुलिस तरफ़ां ग़लति अल्फाज़ ॻाल्हाया वेंदा आहिनि, जंहिं सबबु माण्हुनि जे ज़हननि में इहो ॻाल्हि वाज़े थींदो वञे थो त छा इहो स्नैप चेकिंग ॾोहनि या ॾोहारियुनि खे रोकण जे लाइ आहे या आम आवाम जे तज़लील जे लाइ। जेकॾहिं तव्हां कंहिं बि मौक़े ते कंहिं स्नैप चेकिंग वारे पोस्ट ते पहुचो त तव्हांखे कुझु मालूमाती शयुनि जी ॼाण हुजणु घुरिजे। पुलिस जा स्नैप चेक छा आहिनि, मक़सद, हक़ाइक़ ऐं एहतियातूं। पुलिस चेक या स्नैप चेक आम रस्ता, चेक पोस्टूं ऐं अवामी हंधनि ते लॻाया वेंदा आहिनि। उन्हनि जो मक़सदु अमन अमान जे हिफ़ाज़त जो मक़सदु रोड सिक्योरिटी खे मज़बूत करणु, मंशियात, हथियार या चोरी थियल शयूं ॻोल्हणु, गुम थियल या शकी माण्हुनि जी सुञाणप करणु, ट्रैफ़िक क़ानून जी पाबंदी ऐं ड्राइविंग दस्तावेज़नि जी जांच, कंहिं मख़सूस ख़तरे या ख़बरदारी जे तहत तकड़ी कार्रवाई। स्नैप चेक जे दौरान आम अमल पुलिस गाॾी या चेक पोस्ट ते रोकाए थी सचे ऐं एहतराम सां इदारती सुञाणप ॾेखारी वेंदी। ड्राइवर ऐं मुसाफ़िरनि जा दस्तावेज़ जहिड़ोक शनाख़्ती कार्ड, ड्राइविंग लाइसेंस, गाॾी रिकॉर्ड वग़ैरह चेक कया वेंदा। ज़रूरत पवण ते गाॾी अंदरि या ॿाहिरि चेक करे सघनि था। इंटरव्यू जहिड़ा सवाल पुछिया वञनि त सफ़र जी सबब ऐं मंज़िल बाबति ॼाण मिले। तव्हांजा हक़ कहिड़ा आहिनि? पुलिस खां पुछो तव्हांखे रोकण जी सबब छा आहे। सुञाणप कयल ऑफिसर जो नालो, बैज नंबर घुरी सघो था। अव्हांखे बिना क़ानूनी सबब बग़ैर दावा या गैर इख़लाक़ी सलूक बर्दाश्त करणु लाज़िम नाहे। जेकॾहिं का तलाशी थिए त अव्हांखे ॿुधायो वञे त तलाशी छो ऐं कहिड़े हद ताईं कई पई वञे। गिरफ़्तारी सिर्फ़ क़ानूनी बुनियादनि ते थी सघे थी। जेकॾहिं गिरफ़्तारी थिए त सबबु ॿुधायो वञे ऐं वधीक क़ानूनी कार्रवाई जे लाइ हिदायतूं ॾिनल हुजनि। पहिरीं ॻाल्हि, सकून सां ऐं इज़त सां पेश अचो। गुस्से या मुख़ालिफ़त सां सूरत हाल पेचीदा थी सघे थी। ऑफिसर जे हिदायतनि ते अमल करियो, पर जेके अव्हांजा हक़ आहिनि उन्हनि खे यादि रखो। जेकॾहिं ऑफिसर दस्तावेज़नि जी फरमाइश करे त चुपचाप ॾियो। पंहिंजा हथ नज़र में रखो। जॻह ते वीडियो या ऑडियो रिकॉर्ड करणु घणनि मुल्कनि में जाइज़ आहे, पर मक़ामी क़ानून जी पैरवी ज़रूरी आहे। जेकॾहिं तलाशी दौरान अव्हांखे ख़फ़गी महसूस थिए त बाद में मुनासिब इदारे या पुलिस हेडक्वार्टर ते शिकायत दर्ज करियो। सभु स्नैप चेक जुर्म जो सबूत नथा ॾेखारनि। अक्सर वक़्तु एहतियात वारी कार्रवाई हूंदी आहे। पुलिस हमेशह ग़लति न थींदी, पर जेकॾहिं अव्हांखे इंसाफ़ न मिले त अपील करण जा क़ानूनी रस्ता मौजूदु आहिनि। तलाशी या गिरफ़्तारी दौरान ख़ामोश रहणु अव्हांजे नुक़सान जो ज़रियो न आहे। शिकायत जो काग़ज़ी सबूत रखणु फ़ाइदेमंद आहे। अगरि अव्हांखे शिकायत हुजे त वाक़ियो याददाश्ती सां नोट करियो। ऑफिसर जो नालो, बैज नंबर, गाॾी नंबर ऐं टाइम जाइ नोट करियो। वीडियो या फ़ोन रिकॉर्ड मौजूदु हुजे त महफ़ूज़ करियो। मक़ामी पुलिस स्टेशन, दाख़िला दफ़्तर या इंसदाद रिश्वत शिकायत वारनि डिवीज़न सां राब्तो करियो। जेकॾहिं ज़रूरत हुजे त क़ानूनी मुशीर सां राब्तो करियो। स्नैप चेक अवामी सलामती लाइ हिकु अहम ज़रियो आहे, पर हीउ अमल फ़रमाइशी ऐं शफ़ाफ़ हुजणु घुरिजे। अव्हांखे हक़ आहे त इज़त ऐं क़ानून तहफ़ुज़ सां पेश अचो। सवलो असूल इहो आहे, ताउन करियो, पर पंहिंजे हक़नि खां आगाह रहो। जेकॾहिं कंहिं बि क़िस्म जी ज़ुल्म या गैर क़ानूनी रवैये जो तजुर्बो थिए त उनजो सही रस्तो अख़्तियार कयो।